अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में आऊं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त नूर ज़ौर जी डायरेक्शन में हिकिड़ो नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंमें आज़म मंगल पंहिंजी दबंग एंट्री में ड्रामो पेश करे रहियो आहे। ऐं जीअं त तव्हांखे तमामु घणो इंतज़ारु हुयो ऐं तव्हां आज़म मंगल जे इंतज़ार में हूंदा हुयो त आज़म मंगल कॾहिं थो ड्रामो कढे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नूर ज़ौर जी डायरेक्शन में हीउ ड्रामो अची रहियो आहे। हीउ ड्रामो अची रहियो आहे सिंध टीवी ते। जी हाँ दोस्तों, बिल्कुलु हीउ ड्रामो सिंध टीवी ते अची रहियो आहे। ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे फरज़ंद मलिक ऐं हिन ड्रामे जो राइटर आहे नूर ज़ौर, जंहिं पत्थर दुनिया जहिड़ो ड्रामो लिखियो। ऐं हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु सुठा नूर ज़ौर एक्टर कास्ट कया आहिनि ऐं हिन ड्रामे में तमामु सुठा ऐं बहितरीनु अदाकार पंहिंजो अहम किरदारु निभाईंदा। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ सिंध टीवी जो हिकिड़ो वाहिद प्रोजेक्ट आहे जंहिंमें आज़म मंगल कमु करे रहियो आहे पंहिंजी दबंग एंट्री सां। ऐं जीअं त हीउ सुठो ड्रामो आज़म मंगल पेश करे अवां दोस्तनि जे साम्हूं स्क्रीन ते आणींदो ऐं तव्हां हिन ड्रामे खे ॾिसंदा, इंजॉय कंदा त हीउ ड्रामो अव्हांखे तमामु बहितरीनु मोट ॾींदो। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सैयद निसार शाह, ज़ुल्फ़कार बुर्दी, हबीब पंवर ऐं इन खां अलावा अज़ीज़ कंबराणी जेको पत्थर जा माण्हू ड्रामे में हीरे जो करेक्टर करे चुको आहे रहमान जे नाले सां। तमामु सुठो हिकिड़ो अज़ीज़ कंबराणी बि डायरेक्टर आहे ऐं अदाकार आहे। हुन पंहिंजी एक्टिंग में तमामु वॾा हिकिड़ा जोहर ॾेखारिया आहिनि। उहो बि हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु करे रहियो आहे पंहिंजी दबंग एंट्री सां। ऐं मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में ॿिया बि सिंध जा तमामु बहितरीनु लेवल वारा अदाकार कमु करे रहिया आहिनि। असद कुरशी जीअं त, ऐं इन खां अलावा ज़ुल्फ़कार बुर्दी, लाला रफ़ीक ज़ौर ऐं बिलावल खोखर। ऐं ॿियो जेको बहितरीनु अदाकार आहे उहो आहे अब्बास गुल ओढाणो। उहो बि हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में कमु कंदो ऐं बाक़ाइदे ही ड्रामो अवां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदो हिन ड्रामे में। ऐं असांजो बहितरीनु जेको अदाकार आहे, मां तव्हांखे हुनजो वरी बि नालो ॿुधाईंदो हलां त आज़म मंगल हिन ड्रामे में पंहिंजी दबंग एंट्री सां गॾु पंहिंजो अहम किरदारु निभाए रहियो आहे। ऐं हीउ ड्रामो सिंध टीवी ते ईंदो। अवां दोस्त हिन खे भरपूर इंजॉय कंदा त अवां दोस्तनि खे हीउ ड्रामो ज़रूरु पसंदि ईंदो। दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा त जीअं हर नई वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि खे बाआसानी सां मिली सघे। दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो।